लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु असां सां मौजूदु आहिनि थर जा ॿ नौजवान जनाब तोताराम ऐं ज़हीरुद्दीन जूणेजो। हूअं त ज़हीरुद्दीन अॻे असीं बाबर ॿुधंदा हुआसीं ऐं तोताराम अंग्रेज़नि जा एजेंट ऐं ग़ुलाम हूंदा हुआ, पर हीउ तोताराम जेको आहे हिन जो हुनर ई पंहिंजो आहे ऐं ज़हीरुद्दीन बादशाह जे थियण जे बदिरां पंहिंजे दिलनि जो पंहिंजे हुनर जो बादशाह आहे। ही ॿई ॼणा जेके अॼु असांजे साम्हूं वेठा आहिनि इहे थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू आहिनि। इन्हनि खे सिंधी बि अचे थी, उर्दू बि अचे थी, इन्हनि खे ढाटकी बि अचे थी, इन्हनि खे अंग्रेज़ी बि अचे थी, इनखे चाइनीज़ बि अचे थी। अॼुकल्ह कोरियन कंपनी में कमु करण जे करे आहिस्ते आहिस्ते थोरा पेर सोरींदा था वञनि कोरिया सिखण जे लाइ। सो ही अॼु जे दौर जा नवां जेके सरमस्त थींदा जिन खे सत अठ ज़ुबानूं ईंदियूं हूंदियूं उन्हनि मां ॿ अॼु असां तारुफ़ जे लाइ लीडर टीवी जे ॾिसंदड़नि जे अॻियां विहारिया आहिनि। तोताराम मां कीअं आहियो? सर बिल्कुलु। ज़हीर तूं कीअं आहीं? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियो? ख़ैर। ज़हीर मां किथां जा आहियो? असां असल मिठी थरपाकर खां अचूं। मिठी जा मिठी शहर जो ई? न ॿाराड़ी ॻोठ मोखार, विलेज मोखार। मोखार। अव्हांजो वालिद साहब छा कंदो आहे? मुंहिंजो प्राइमरी उस्ताद आहे। प्राइमरी उस्ताद आहे। ऐं अव्हां जे हिन पासे अचण जो सबबु छा आहे? अव्हां एंग्रो एनर्जी जे या हिन थर फाउंडेशन जे पॉलिटेक्निकल जे हिन तालीम जे शोबे में कीअं आयो? बेसिकली असीं आयासीं त असीं टेक्निकल एजुकेशन सिखूं ऐं पंहिंजे थर में टेक्निकल एजुकेशन खे जो माना तक़रीबन दुनिया में माना रोशन कयूं। पाकिस्तान पूरे में टेक्निकल एजुकेशन हुनर खे पंहिंजे हुनर खे दुनिया ताईं पहुचायूं। न पर इहो ख़्यालु कंहिं ॾिनो तोखे? इहो बेसिकली असां एडवर्टाइज़ ॾिठी, पोइ हुन एडवर्टाइज़ जी बेस ते असां टेस्ट ॾिनी, पोइ टेस्ट क्वालिफाई कई, हुननि ते उन जी बेस ते असां इहो एडवर्टाइज़मेंट इश्तिहार मां छा में ॾिठो? अख़बारनि में ॾिठो। माना अव्हां अख़बार पढ़ो था? हिकिड़ी ॻाल्हि, अव्हां अख़बार में इश्तिहार ॾिठो, उन इश्तिहार अव्हांखे आमादा कयो त तव्हां हुनरी तालीम सिखो। ठीकु, पोइ छा थियो? असां बेसिकली टेस्ट ॾिनी GPR मिठी में, उते टेस्ट पास कई, पोइ उते उन कॉलेज में मरफ़त साईं जब्बार जूणेजो साईं डॉक्टर मुश्ताक वीगे जी मरफ़त असां उते एंग्रो कंपनी तरफ़ां स्कॉलरशिप ते टेस्ट ॾिनी, पास थियासीं। उते 3 साल डिप्लोमा इन मैकेनिकल में कयो। अच्छा, पोइ रोज़ तव्हां घणो वक़्तु कमु कंदा हुआ? उते असांजो सुबुह खां 8 खां शाम जो 2 ताईं क्लासूं हलंदियूं रेगुलर। सुबुह 8 खां 2 पहरनि जो 2 बजे ताईं 6 कलाक। ऐं उन खां पोइ वापसि घर वरी सुबुह क्लास। अच्छा, अव्हां किताब पढ़िया, पोइ वरी तव्हांखे हुनरी सिखिया लाइ छा सेखारियऊं, कीअं कयूं? उतो कीअं पहिरियों ॾींहुं ॿुधायो मूंखे, यादि अथई? पहिरियों ॾींहुं असां न जॾहिं तव्हांखे हुनर सेखारण लाइ, पढ़ाइण न, सेखारण लाइ छा ॾिठो तव्हां? असां इक्विपमेंट्स ॾिठा, जेके मशीननि अंदरि लॻंदा आहिनि, औज़ार जेके मशीनूं खोलींदा उहे ॾिठा, ऐं उन्हनि मशीनुनि खे खोलण जे लाइ उन्हनि ॿुधायो त हीअ मशीनूं हिन हिसाब सां ई खोलंदियूं। माना उहे कीअं खुलंदियूं आहिनि, कीअं बंदि थींदियूं आहिनि, असेंबल ऐं डीअसेंबल तव्हां उहे करणु सिखियो। अच्छा, पोइ तव्हांखे भला कंहिं महिल बोरियत थींदी त कहिड़े खफ़े में पइजी वियासीं? पहिरीं थोरी घणी थींदी हुई, तंहिंखां पोइ वरी सम्झ में अची वई त हाणे टेक्निकल एजुकेशन हिन में फ़ाइदो आहे, तंहिंजे करे थोरी वरी जज़्बात जाॻिया त हिन ते अॻिते कमु कजे। अच्छा, भला इहा असांखे बोरियत जेका थिए थी उनजो कॾहिं तो पंहिंजे उस्तादनि खे चयो त साईं हे कमु बेज़ार थो करे, कहिड़े अज़ाब में फासी आहे? जी न, ही कोन चयो उस्तादनि खे त पहिरें नयूं कमु हो, थोरो बोरिंग वारो लॻो, जॾहिं सम्झ में आयो त पोइ वरी उहो कमु। माना नओं कमु जे सम्झ में अची वञे त पोइ माण्हू खे उहो वरी आराम थो ॾिए, सुकून थो ॾिए, ऐं पोइ वरी अव्हांखे इहा बि ख़बर पई त अॻिते हली तोखे हुनरमंद बि थियणो आहे। पोइ अॻिते छा थियो? हाणे मशीनूं, पोइ हिते सर मशीनूं, लेथ मशीन, 2 लेथ मशीनुनि जे असां कमु कयो। लेथ मशीन हलाए उते तक़रीबन 15-16 तक़रीबन ऑपरेशन असां सिखिया, ऐं असां उस्ताद हुया, उस्तादनि असांखे सम्झायो त हीअ मशीनूं हीअं हलंदियूं, हिननि खे हीअं ऑपरेट कबो, ऐं एतिरा पंहिंजी सेफ्टी जो ख़्यालु कबो, ऐं हिते हिननि मशीननि में कमु कबो। भला अव्हां उते जॾहिं मशीननि में अव्हांखे ॿुधाइनि था
त सभ खां अवल त पंहिंजो पाण खे कीअं बचाइजे, कीअं सेफ्टी पहिरीं। मैयर्स इहे तव्हांखे सेखारनि जी था। हा। कॾहिं को हादसो ॾिठो तव्हां? हादसो न कंहिं मशीन सां कंहिं को धकु लॻो हुजे, कंहिंजो ठूंठ अची वई हुजे, का गोॾो लॻो हुजे? वॾा हादसा त कोन ॾिठा। हा। हा, हुते असांजी कॉलेज में वॾो हादसो कोन थियो। इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं ख़्याल सां हलिजे त हादसा न थींदा, न। ऐं सलामती ऐं सेफ्टी जो ख़्यालु कजे त माण्हू सलामती ऐं सेफ्टी सां जी, रहे। जी, बिल्कुलु। हाणे पोइ 3 साल मुसलसिल भला घर वारनि जो छा ख़्यालु हो? घर वारनि जो ख़्यालु इहो त भले तव्हां अॻिते वञो, पढ़ाई कयो, महिनत कयो, जफ़ाकशी कयो, पंहिंजो पाण जी ख़्यालु कयो, तक़रीबन पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो, अॻिते वधो। न पर तव्हांजे भला घर में तव्हां हाणे स्कूल पढ़णु शुरू थियो, हाणे तव्हां टेक्निकल माण्हू थियणु शुरू थियो, तव्हांजो साल गुज़रियो, 2 साल गुज़रिया, 3 साल पूरो थियो, तव्हां में तब्दीलियूं कहिड़ियूं आयूं? नख़रो वधियो, को तकबर वधियो, का वॾाई, का आकड़, को गुरूर? कुझु बि न वधियो, सादा ई सादा रहियासीं। सिर्फ़ु इहो त ई टेक्निकल एजुकेशन माने ही टेक्निकल बंदो एतिरो हाणे चयो त ज़हीरुद्दीन टेक्निकल बंदो आहे। वाह, ज़हीरुद्दीन टेक्निकल थी वियो। ठीकु आहे। ऐं पंहिंजे तोताराम जी, अवां हाणे टेक्निकल थियण वारा आहियो, तव्हांजो ईंदड़ महीने जी, रिज़ल्ट आहे। जी जी ठीकु आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जी। त अवां किथां जा आहियो? सर मां बेसिकली डीपलो थरपाकर जे भर वारे ॻोठ ॾाभड़ी जो आहियां। जी। अच्छा, अवां घणा भाउ भेणूं आहियो? सर असां 2 भाउ आहियूं ऐं 3 भेणूं आहिनि। 3 भेणूं आहियो। अवांजो वालिद साहब छा कंदो आहे? सर वालिद साहब हींअर त घर फ्री आहे, न त हू भट्ठे जो कमु कंदो, सिरो वग़ैरह विझंदो। मज़दूर आहे। मज़दूर आहे। अच्छा। जी। ऐं तव्हांजी वालदा? सर वालदा जी मतिलबु कुझु टाइम डेथ थी वई आहे, गुज़ारे वई। जी। अच्छा। हाणे तोताराम खे ही वॾा तजुर्बा कहिड़ा मिलिया आहिनि 3 सालनि जी तालीम में? सर 3 सालनि जी तइलीम में ईअं त असांखे इहो शुरूआत में असां 2018 में इहो एडिड थी इन में अख़बार में त इहो फ़नी तइलीम आहे, जेको डिप्लोमा जंहिंखे चवंदा आहिनि DAE, डिप्लोमा ऑफ एसोसिएटिव इंजीनियरिंग, जेको एड आई आहे इन थर फाउंडेशन, जेको स्कॉलरशिप ॾिनी आहे 100% स्कॉलरशिप, ऐं जंहिं तहत जेको थर जा जेके ॿार आहिनि उहे मेरिट ते जेको सिलेक्ट थी ऐं पंहिंजी पढ़ाई जेको जारी रखी सघनि था, फ़नी तइलीम जेको जारी रखी सघनि था। त असांखे बसि इहो शुरूआत में असांखे ख़बर न हुई त डिप्लोमा बि थींदी आहे मैट्रिक खां पोइ, असांखे इहा ख़बर न हुई। त उनजे करे असांजा भाउ जेके वॾा आहिनि या असांजा सौट पाड़ीवार आहिनि जेको उहो बि इनसाइड न विया। असल में असां जॾहिं हाणे वियासीं 2018 में असांजी सिलेक्शन थी हुते जी, ऐं असांखे सुठा बहितरीन टीचर मिलिया, असांजी थ्योरी सुठी पढ़ी, प्रैक्टिकल थिया, उन्हनि में मशीनूं वग़ैरह मुख़्तलिफ़ ॾिठियूंसीं। त मां उते ॾिठोसीं जीअं मतिलबु लेथ मशीन आहे, मिलिंग मशीन आहे, त लेथ मशीन ते बि इहो असांजो जेको हैमर ठहंदो आहे या असांजो जेको चूड़ियूं इहे ठहंदियूं आहिनि या असांजा नट ठहंदा आहिनि, इहो असांखे ख़बर पई इहो हिन मशीन ते ठहंदा आहिनि। इहो फस्ट टाइम असांखे ख़बर पई त हिन मशीन ते ठहंदा आहिनि, अॻु में ख़बर न हुई त इहो असांजो ॿाहिरि मुल्क खां ईंदा आहिनि शायदि। त इहो बि शौक़ु जाॻियो हिकिड़ो, असां बि पढ़ूं, बहितर महिनत कयूं। 3 साल माशाल्लाह सुठी असां महिनत कई, ऐं हाणे असां जेको हींअर अगस्त 17 ते असांजो लास्ट पेपर हो DAE 3rd ईयर जो। 17 अगस्त ते लास्ट पेपर हो असांजो DAE जो, जेको असां पेपर ॾेई छॾियो। बसि हाणे दिसंबर में असांजी रिज़ल्ट जेको अचणी आहे, तंहिंखां पोइ असांखे सर्टिफिकेट मिलंदो। तो हिकिड़ी अजब जहिड़ी ॻाल्हि कई जी। त नट बोल्ट ॾिसूं था जी। त इहो सम्झंदा हुआसीं त ही ॿाहिरिनि मुल्कनि मां ईंदा हूंदा, जी। पर जॾहिं पंहिंजे हथनि सां जी जी तव्हां उहे ठहंदे ॾिठा, जी। ओॾी महिल तव्हांजे ज़हन में छा हो? सर ओॾी महिल ज़हन में हिकु मतिलबु अजीब सी जेको फीलिंग्स हुयूं त दुनिया जा जेके मुल्क आहिनि, डिफरेंट जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उहे मतिलबु कीअं तरक़ी कई आहे उन्हनि असांखां अॻु में। ॾिस उन्हनि जूं केतिरियूं बुलंद सोचियूं हुयूं, जेको इहो एतिरो मशीनरी ठाराई आहे, या अॼुकल्ह रेल गाॾी हलनि पियूं, जहाज़ हलनि पिया। असां माना दिमाग़ हिकिड़ो इंसान जो खुलंदो आहे का शइ नई ॾिसंदो आहे त असां कोशिशि पूरी कई, ऐं उहो नयूं शयूं ॾिठो, असांखे टीचर्स प्रैक्टिकल करायो, ऐं हाणे माशाल्लाह असां जेको जॉब्स वग़ैरह में अप्लाई बि करियूं पिया, ऐं बिल्कुलु मेरिट ते असां बसि पासिंग खयूं पिया इंटरव्यू वारा डिफरेंट। हाणे तव्हां जो ईंदड़ वेझे मुस्तक़बिल में आईंदे में तव्हांजो माना ज़िंदगी कीअं गुज़रंदी? तव्हां हिते कराची शहर में कंपनियुनि में कमु कंदव, छा कंदव, सोचो छा अथव? सर इहो
जीअं असांजा जेके अगस्त में 17 खां पेपर ख़तमु थिया तीअं मां त सोचियो मां फ्री न वियां जेसीं रिज़ल्ट अचे। अच्छा, त मां मतिलबु फ्री न विया, अॻे त चवंदा थरी माण्हू जेके सिंधी सभु फ्री वांदा वेठा आहिनि, पोइ तो हेल ख़तमु करे छॾियो। सर इहो बिल्कुलु असल में सर डिसिप्लिन हूंदो आहे, हिकिड़ो टाइम टेबल इंसान जो हूंदो आहे, त महिनत हार्ड वर्क कंदो त उहो अॻिते वधंदो, ठीकु आहे न। त इहो असांखे ख़बर पई, असां जेको बसि पेपर असां न 17 ते पोइ मां होम ट्यूशन्स कुझु महीनो 2 होम ट्यूशन्स मिठी में पढ़ाईंदोसि। अच्छा, तव्हां पढ़ायो पिया? प्राइमरी लेवल ऐं मिडिल जा पढ़ाईंदोसि। उन्हनि खां पोइ सर जेको हाणे कराची में जेको किया लकी मोटर्स एंड प्लांट पोर्ट कासम ते जेको आहे, उन कंपनी अंदरि जेको हींअर न्यू सैमसंग कोरियन कंपनी आहे जेको लॉन्च थी आहे पाकिस्तान में। त इहो इन्हनि वारी जेको एड ॾिठीसूं ऐं साईं वारनि असांखे ॿुधायो त इंटरव्यू वग़ैरह हुते हलनि पिया, तव्हां वञो इंटरव्यूज़ ॾियो। त मां त हैदराबाद हुउसि, हुतां खां बसि आयुसि, इंटरव्यू ॾिनो। मां इंटरव्यू ॾियनि इंटरव्यू खे हर्ज न आहे इंटरव्यू में, त इंटरव्यू ॾिएसि माशाल्लाह इंटरव्यू पास कयो। ऐं असांजा जेके डिफरेंट दोस्त जेके आहिनि असां सां गॾु हुते पढ़िया, जेके फ़नी तालीम GPI मिठी में जेको उहो बि तक़रीबन हींअर 24 छोकिरा आहिनि जेको मूंसां गॾु सिलेक्शन जंहिंजी थी आहे, ऐं असां गॾु रहूं पिया। ऐं अॻिते मतिलबु 2-3 ॾींहं थिया आहिनि जेकी ट्रेनिंग असांजी थी आहे, ॾाढो मज़ो अचे पियो कराची में। मां जेको मुंहिंजी सोच आहे हिते कराची अची करे इहो मतिलबु चेंज थी आहे त हिकिड़ो स्टैंडर्ड शहर आहे, वॾो शहर आहे, जॾहिं माण्हू वॾे शहर में हिकिड़ो निकिरंदो आहे थरियो माण्हू, त उहो ख़्यालु कंदो यार हेॾो सिस्टम लॻो पिया, माहौल लॻो पिया, मां बि कुझु कयां। त उन हवाले सां मां इहो हींअर मिसाल तौरु मां किया लकी मोटर्स में अप्रेंटिसशिप कयां पियो सैमसंग कंपनी में। त मां महिनत जारी रखां, शायदि सुभाणे मुंहिंजे हिन खां कंपनी बहितर मिली थी अपॉर्चुनिटी, मां हिन खे छॾे होॾां निकिरी वेंदुसि। त इंसानु जेको स्ट्रगल जेको जारी रखे, मां कॾहिं कॾहिं माण्हू पाण कंपनियुनि जो मालिक बि थी वेंदो, मालिक बि थी वेंदो। ऐं सर मां तक़रीबन थरियनि खे मां इहो ॿुधाइणु चाहींदुसि, जेके थरी मुंहिंजा भाउ आहिनि उन्हनि खे, त तव्हां कोशिशि करे जेको फ़नी तइलीम हासिलु कयो। त जा तीअं त बेरोज़गारी आहे, फाइनेंशियली सपोर्ट न मिलंदी आहे, स्टूडेंट्स खे शौक़ु हूंदो आहे पढ़ाई जो, ठीकु आहे न। ऐं कंहिं त ख़बर बि न आहे हूंदी त जेको DAE बि अॻिते थिए पियो, ऐं DAE खां पोइ बि जॉब मिले थी, ऐं माशाल्लाह चङी सैलरी मतिलबु खणी सघे थो इंसानु। त इंटर करण खां पोइ या मैट्रिक खां पोइ तव्हां DAE कयो, डिप्लोमा जेको 3 साल जो थींदो आहे, ऐं रेगुलरली तव्हां क्लास अटेंड कयो। ऐं गवर्नमेंट पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट मिठी जेको सर मरहूम अब्दुल जब्बार जुणे जो जेको हो प्रिंसिपल था उहो, त उन हाणे उते डॉक्टर जेको सर एसोसिएट इंजीनियर रमेश कुमार प्रिंसिपल आहे, त बहितरीनु उते तइलीम आहे, सुठी तइलीम आहे, टीचर सुठा आहिनि। त उते वञो, तव्हां एडमिशन वठो। साल जी तक़रीबन जेको फीस आहे उहो त 6 खां 7 हज़ार साल जी फीस आहे, साल जी 500 रुपया महीनो, 500 रुपया महीनो। इहो भरी करे जेकॾहिं तव्हां 3 साल में डिग्री खणो था, तव्हांखे कुझु शयूं सम्झ में अचनि थियूं, तव्हां पंहिंजी सेल्फ स्टडी कयो था, बुक रीड कयो था। अॼुकल्ह त तइलीम यूट्यूब ते हेॾां होॾां तव्हां सिखी सघो था बिल्कुलु। त अॻिते वधो ऐं अचो, अपॉर्चुनिटी जाम आहिनि, बजाए जे अवां घर टाइम विञाइण जे, या हिकिड़ो यूनिवर्सिटी वारा हूंदा आहिनि जेके तयारी कंदा आहिनि, 4 साल तयारी कंदा आहिनि, वरी बि मतिलबु उहो वरी घर वेंदा आहिनि या कुझु बि, पर इहो न करो। तव्हां टेक्निकल तइलीम हासिलु कयो। बेरोज़गारी आहे कोन मुल्क में, जेकॾहिं बंदे में एहलियत आहे त उहो बिल्कुलु अॻिते निकिरी सघे थो पंहिंजी एहलियत ते महिनत। तोताराम, अमां ॿिन्ही खां आख़िरी सुवालु, अवां ॿई उन लकी किया में कामयाबु थिया आहियो? जी बिल्कुलु। ठीकु आहे, अवां ॿिन्ही खे मुबारक हुजनि, ऐं असांखे ख़ुशी थींदी त अवां अॻिते हली वॾा माण्हू बि थींदव, ऐं पंहिंजी हिन सॼी क़ौम जो, सॼे मुल्क पाकिस्तान जो ख़्यालु बि कंदव। आख़िरी हिकिड़ो सुवालु थो पुछां, हिकिड़े जुमिले में जवाबु ॾिजो। अवां जे सॼी हिन एजुकेशन खे ॾिसी तव्हां कुझु माण्हुनि खे मुतासिर कयो आहे, ऐं उन्हनि खे बि इन ॻाल्हि ते आमादा कयो अथव त उहे बि पढ़नि? सर जीअं असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो त तव्हां जेका फ़नी तइलीम, घणनि माण्हुनि खे तव्हां आमादा कयो आहे? तक़रीबन जेके छोकिरा ॻोठ में आहिनि, जेके वेठा आहिनि, उन्हनि खे असां ॿुधायो त पंहिंजे अचो फ़नी तइलीम हासिलु कयो। फ़नी तइलीम में तमामु घणो फ़ाइदो आहे। जी तोताराम, साॻियो सुवालु। सर असां जेके दोस्त आहिनि असांजा हुते थरपाकर जा जेको डिफरेंट विलेजिस में, असां हुते ॿुधायो आहे उन्हनि खे, मिठी में रही करे असां कॉन्टेक्ट में दोस्तनि सां आहियूं, त तव्हां डिप्लोमा में जेको एडमिशन वठो ऐं तव्हां हुते रेगुलर क्लास अटेंड कयो, ऐं बहितर तइलीम आहे, तव्हां सुभाणे सुठो रोज़गार इंडस्ट्री वग़ैरह में हासिलु करे सघो था, ॿाहिरि मुल्क वञी सघो था, तव्हां
बिल्कुलु कंपनी जा CEO छा कुझु बि थी सघो था, तव्हां बिलियनरी थी सघो जेकॾहिं तव्हां महिनत कंदा ऐं इहो तइलीम साइड ऐं इन साइड महिनत कंदा वेंदा त एडमिशन वठो, GPI मिठी में अचो एंड टीचरनि सां मिलो करो, इन जे तइलीम जे बारे में, प्रैक्टिकल जे बारे में वधीक पुछा कयो। लीडर TV जे पारां अवां ॿिन्ही जा असां थोराइता आहियूं, तव्हां असांखे टाइम ॾिनो। आउं वेंदे वेंदे सिर्फ़ु इहा ॻाल्हि कयां थो जेका हिननि ॿिन्ही दोस्तनि कई त घणे पारे अॻे ख़बरूं ई न पवंदियूं, पर हाणे अख़बार वसीले, TV वसीले, रेडियो वसीले, YouTube वसीले असांखे ख़बरूं पवनि थियूं। हिकिड़े इश्तिहार मां घणे केच थी सघनि था। ऐं थर जीअं तोताराम ॿुधायो या ज़हीरुद्दीन ॿुधायो त थर में बि उहा मशीन कमु करे सघे थी जेका रूस ऐं चीन में करे सघे थी, अमेरिका इंग्लैंड में करे सघे थी। इन करे थर उन्हनि खां बि अॻिते थी सघे थो। इन करे थर कॾहिं बि बर न रहंदो। ऐं जेकॾहिं ही नौजवान हूंदा त पोइ सुख शाखूं पिया कढंदा। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी।